कराची के इलाके अजीम गबोल गोठ जी स्कूल में बोर्ड मुतासिरन लाइ कैंप कायम करे सिंध के मुख्तलिफ शहरन में आयल मुतासिरन लाइ खाद खुराक जो पिण बंदोबस्त किया वियो आहे। वधीक तफ़सील बुधाए रहियो आहे अब्दुल्ला सोलंगी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, सॼे सिंध में हिन वक़्तु भवाइती ऐं ॾुखियाई जेकी सूरत हाल पैदा थी वई आहे, उन में सिंध जे राजधानी शहर कराची ॾांहुं मुतासिरनि अचण वारो जेको सिलसिलो आहे उहो हिन वक़्तु बि जारी आहे। इन सॼे हवाले सां अॼु जेको शहदादकोट खां तक़रीबन 200 माण्हू मुतासिर हिते पहुची चुका आहिनि, जेके असां अॼु जेको आहे सो उन स्कूल में मौजूदु आहियूं, जेको तक़रीबन 200 खां 250 फैमिली जेको आहे एडजस्ट करे सघे थो। इन हवाले सां वधीक हिते जेके मौजूदु आहिनि पीपल्स पार्टी अॻुवान ऐं उन सां गॾु मेडिकल कैंप ऐं ॿिया जेके बंदोबस्त आहिनि, ख़ासि तौर जेके हितां जा मुतासिर आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक हिन जो छा चवणु आहे? साईं, पहिरें त मां धरती टीवी जो शुक्रगुज़ार आहियां जेको हिन वक़्तु इन बोर्ड मुतासिरनि जो ॿुधी करे असां वटि हिते कैंप में आया आहिनि। साईं, असांखे जीअं इतला थियो त भाउ कुझु माण्हू दादू में जेके आहिनि से कुझु जोई ऐं लाड़काणे ॾऊं वीचारा तमामु जेको रस्तो ई नथनि निकिरण लाइ असां सां जीअं राब्तो कयो वियो त बाबा इहे अचनि था, असांजो सदाईं बाबा अचनि। पोइ असां ही पंहिंजो स्कूल जेको आहे असांजो लिमू गबोल अज़ीम गबोल ॻोठ में आहे। मां पाण हितां जो रिहायशी आहियां अज़ीम गबोल जो। सो असां ही स्कूल पंहिंजा ॿारनि खे सभिनी खे छुटियूं करायासीं। मैडम वग़ैरह खे चई, DO SDO सभिनी खे चयोसीं बाबा हिन महिल असांखे पढ़ाई त पंहिंजी जाइ ते आहे, लेकिन जेके माण्हू हिन महिल सफ़ा सख़्तु परेशान आहिनि, जेके रिहाइश जे लाइ बचनि खे किथे रखण जे लाइ असां पहिरियों इन्हनि खे का सहूलियत ॾियूं। ऐं हिन महिल जेको आहे सो असां पंहिंजे तौर ते इलाक़ाई तौर ते 3 टाइम अलहमदुलिल्लाह हिननि खे मानी ॾियण वारो त रब जी ज़ात आहे, रिज़क उहो ई ॾींदो आहे, पर कोशिशि आहे सॼे इलाइक़े जी। ऐं कुझु दोस्तनि असांजा हाणे हिते ई किचन ठाहियोसीं, हिते ई हिननि खे मानी लटो कपिड़ो हर शइ अलहमदुलिल्लाह ॾियूं था। असां वटि हज़ारे माण्हू सचल ॻोठ में ऐं गिरदोनवा में जेके बि असांजा ॿिया ॻोठ आहिनि उन्हनि में आया ऐं असां उन्हनि खे कोशिशि कईसीं त गवर्नमेंट जा जेके स्कूल आहिनि उन्हनि जूं कुशादियूं बिल्डिंगूं हुयूं, उन खां अलावा को ॿियो असां वटि अकोमोडेशन न हुयो। असां उन्हनि खे उते रिहाइश ॾिनी, पको शेल्टर ॾिनो ऐं फौरी तौर उन्हनि जे खाद खुराक ऐं उन्हनि जूं ॿियूं जेके ज़रूरियात हुयूं उन्हनि जे लाइ जेको आहे सो सोचियोसीं। उन खां पोइ डिप्टी कमिश्नर ईस्ट उहो बि इंतिहाई जेको आहे सो कोऑपरेटिव माण्हू आहे ऐं उन फ्रीक्वेंटली विज़िट कया, जिथे बि जेके आहिनि सो मुतासिरीन आया हुआ, जिन बि बिल्डिंगुनि में आया हुआ उन्हनि जी जेको आहे सो हुननि डेटा गॾु करे उन्हनि जे लाइ बिस्तरा ऐं जेको आहे सो कुल वक़्ती तौर जेको आहे सो खाधो ऐं नाश्ता हर क़िस्म जो जेको आहे सो डिप्टी कमिश्नर मरीज़ जे तरफ़ां पंहिंजो ईस्ट जे तरफ़ां फराहम कयो वेंदो आहे। पर हिननि खे हिते तालीम बि असांखे जेको आहे सो ख़राबु न आहे करणी पंहिंजे ॿारनि जी। उन जे लाइ जेको आहे सो अपील हूंदी आला इंतिज़ामिया खे त हिननि जे लाइ को वॾो टेंट सिटी जंहिंमें सभु सहूलियतूं उन्हनि खे मौजूदु हुजनि ऐं बाद में जीअं त हिननि जो पोइ हिते कुझु रहियो कुझु कोन्हे, कचा घर किरी पिया, पका घर बि ख़तमु आहिनि, आहे कुझु कोन, त हिननि खे मुस्तक़िल बुनियादनि ते सरकारी ज़मीन ते नंढा घर तामीर कराए हिननि खे हिते आबाद कयो वञे। मुझे सुबह इन्फॉर्मेशन मिली है कि यहाँ पे सिंध से लोग आए हैं मुतासिरीन सैलाब के लिए, तो इसके लिए हम मौजूद हैं कि यहाँ पे मालूमात ले रहे हैं कि भाई किसी की तबीयत के हवाले से, किसी के खाने के हवाले से, किसी के रहन सहन के हवाले से हम लोग आए ताकि इलाके के मकीन सारे मिलकर और जितने भी लोग इमदाद कर रहे हैं उस हिसाब से इनकी मदद की जाए। मैं भी कल से आ रहा था और आज भी मिलाद कमेटी की तरफ से लोग आए हुए हैं और इंशाल्लाह ताला पीपल्स पार्टी भी जितना हो सकती है सिंध गवर्नमेंट कर रही है सैलाब मुतासरीन के लिए। और मजीद भी हमने ऊपर अला काम से बात की है तो इंशाल्लाह डॉक्टर की टीम भी यहाँ मौजूद होगी और राशन वगैरह इनके भी हम लोग इंतज़ाम कर रहे हैं। एक्चुअली ही जेके हिन महिल क्राइसिस हलियो आहे ही तक़रीबन माण्हू असांजे ॻोठनि खां आया आहिनि त उते मुसलसिल 10 ॾींहंनि खां जेको पाणी बीठो आहे त उन जे करे हिननि पेशेंट माण्हुनि में स्किन जी डिज़ीज़ थियण जा चांसिस तमामु घणा हूंदा आहिनि। त हिन महिल असांखे जेको मेडिकल कैंप जे हवाले सां 2 शयुनि ते फोकस करणो पवंदो।